या अल्लाह। हिकु इंसान हो जेको हमेशा नमाज़ जमा सां अदा कंदो। हिकु दफ़े जॾहिं हू नमाज़ जमात पढ़ण जे लाइ मस्जिद तरफ़ रवानो थियो, मस्जिद जे दरवाज़े ते आवाज़ आयो, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। हिन खे दिलि जे अंदरि तमामु वॾो सदमो पहुतो। या अल्लाह, मुझे नमाज हली वई। मूंखां कॾहिं बि जमात नमाज़ सां न वई, लेकिन हिन दफ़े मुंहिंजी जमात जी नमाज़ हली वई। दिलि जे अंदरि दर्द पहुतो। उन दर्द जे करे, उन आह जे करे उन जे दिलि मां हिकु रोशनी निकिती जेका आसमान जे तरफ़ मुंतक़िल थी। मस्जिद में वेहंदड़ अहले दिलि मज़ा हिकु शख़्स उन जी रोशनी खे ॾिसी वरितो। ॿाहिरि निकिरी आयो, पुछा कयईं त इहा रोशनी किथां निकिती। उनखे ख़बर पई त हिकु शख़्स हो जंहिंजी जमात जी नमाज़ हली वई, उन ते उन आह कई। हीउ उन शख़्स वटि आयो ऐं उनखे चयईं, मां तोसां सौदो करणु चाहियां थो। मां तोखे पंहिंजी जमात जी नमाज़ थो ॾियां, तूं मूंखे इहा आह ॾे, इहो दिलि जो सदमो मूंखे ॾे। उन बुज़ुर्ग जो, मुंहिंजी आह जी कहिड़ी क़ीमत आहे, मां तोखे आह ॾियां थो, तूं मूंखे पंहिंजी जमात जी नमाज़ ॾे। सौदो थी वियो। जॾहिं राति जो उहो शख़्स सुतो, फ़रिश्तनि उनखे ख्वाब जे अंदरि बिशारत ॾिनी त तूं तमामु बहितरीनु सौदो कयो आहे। तूं उहा आह वरिती आहे जेका ख़ुलूस भरी आहे, जंहिंजे अंदरि अल्लाह ताला मक़बूलियत रखी आहे। उन आह जी बरकत जे करे अल्लाह ताला इन वक़्त जे पूरे रूए ज़मीन जे मुसलमाननि जी नमाज़ खे क़बूल कयो आहे। मोहतरम दोस्तो, अल्लाह ताला वटि नेक आमाल जी त क़ीमत आहे, लेकिन उन जे छॾिजी वञण ते जेकॾहिं सदमो पहुचंदो आहे, का तकलीफ़ पहुचंदी आहे, आह निकिरंदी आहे, अल्लाह ताला वटि उन जी बि वॾी क़ीमत हूंदी आहे। आजिज़ी खे अल्लाह ताला क़बूल थो करे।